वेलकम टू सालियापट इंसाइक्लोपीडिया। अज पाण छा पढ़दासीं? अज पाण एडिशन ऑफ फ्रैक्शन पढ़दासीं, मतलब तो अणपूर जो जोड़। हाणे अणपूर में जॾहिं पाण जोड़ कंदा आहियूं त पाण ॿिनि ॻाल्हियुनि खे ॾिसंदा आहियूं त छा जेको हिसाब पाण खे मिलियल आहे हुन में छेद हिकु जहिड़ा आहिनि या छेद हिकु जहिड़ा न आहिनि। जेकॾहिं छेद हिकु जहिड़ा हुजनि त उन्हनि जो तरीक़ो ॿियो आहे, ऐं जेकॾहिं छेद हिकु जहिड़ा न हुजनि त उन्हनि जो वरी तरीक़ो ॿियो आहे। सभिनी खां पहिरीं मिसाल पाण वठूं था जिन जा छेद हिकु जहिड़ा हुजनि। मिसाल छा आहे? 3/4 प्लस 1/4। हिन ॿिन्ही अणपूरनि में छेद हिकु जहिड़ा मतिलबु 4 आहिनि। त पाण हिन में छा कंदासीं? सिर्फ़ु हिकु डिगी लीक ॾेई हेठि 4 लिखंदासीं ऐं मथियां पाण में जोड़ करे वठंदासीं। मथियां कहिड़ा कहिड़ा? 3 ऐं 1 4 थिया। जवाबु छा थियो? 4/4। हिन जवाब खे पाण मुख़्तसर तरीन शक्ल में आणींदासीं। चेन जो खोड़ो चेन ते पंहिंजे पाण ते पढ़ंदासीं। हिकु भेरे लॻो ॿिन्ही ते, हेठियां 4 ते बि हिकु भेरे, चेन जो खोड़ो मथियनि ते बि हिकु भेरे। त छा थियो? 1/1। 1/1 छाजे बराबरि आहे? 1 जे। हाणे पाण ॿी मिसाल वठूं था जंहिंमें साॻे छेद बराबरि हूंदा, हिकु जहिड़ा हूंदा। ॿी मिसाल छा आहे? 2 सॼा 1/3 प्लस 4 सॼा 2/3। हिन में वरी जेके पाण खे अणपूर मिलियल आहे हू गॾियल अणपूर मतिलबु मुरकब अणपूर मिलियल आहे। हिन खे सभिनी खां पहिरियों पाण छा कंदासीं? गैर वाजिब अणपूर में तब्दील करे वठंदासीं। गैर वाजिब में तब्दील करणु पाण खे ईंदो आहे। जेकॾहिं अञा ताईं तव्हां पोइ वीडियो न आहे ॾिठी, मतिलबु जंहिंमें पाण गैर वाजिब खे मुरकब अणपूर खे गॾियल अणपूर खे गैर वाजिब में तब्दील कयो आहे त हू ॾिसी वठो। हिन में बि पाण कयूं था। पाण छा कंदासीं? जेका सॼा आहिनि हुन खे छेद सां ज़रब कंदासीं ऐं अंश जोड़ करे वठंदासीं। 2 खे 3 सां ज़रब कयो त छा थियो? 2 ऐं 2 6, 6 ऐं 1 7, 7/3 प्लस जी निशानी। 4 ऐं 3 खे ज़रब कयोसीं, 2 जोड़ कयासीं, 4 3 12, 12 ऐं 2 14, 14/3। हाणे छेद हिकु जहिड़ा आहिनि त हू डिगी लीक ॾेई 3 लिखी छॾिया। मथियां पाण में जोड़ करे वरितासीं। 7 ऐं 14 21/3। इहो जवाबु आहे। बाक़ी हिन खे पाण कुझु जवाबु कोशिशि फुल करणी आहे त सादा तरीन शक्ल में हुजे। हाणे ॾिसूं था त ॿिन्ही ते मतिलबु छेद अंश ऐं छेद ते हिकु जहिड़ो खोड़ो लॻे थो। हा लॻे थो। 3 जो लॻे थो 1 ट्रिकी ऐं 7 ट्रिकी 21, मतिलबु 21 ते 3 जो 7 भेरे लॻो ऐं 3 जो पाण ते 1 भेरे लॻो। छा जवाबु थियो? 7/1। जेको 7/1 छाजे बराबरि हूंदो आहे? 7 जे। हर अंग जे हेठि 1 लिखियल हूंदो आहे, भले हू पाण लिखूं या न लिखूं। हाणे ॿी क़िस्म ॾिसूं था। हाणे साॻो ई एडिशन फ्रैक्शन जो। बाक़ी हिन में चेंज छा आहे? हिन में चेंज आहे त जेका छेद आहिनि उहे हिकु जहिड़ा न हूंदा, मतिलबु हेठियां जेका आहिनि उहे हिकु जहिड़ा न हूंदा। हुननि जी एडिशन, हुननि खे पाण जोड़ कीअं कयूं, इहे ई अणपूर जी जोड़ ॾिसूं था। हिन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हां ॾिसी सघो। ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयूं था। पहिरीं मिसाल आहे त 3/5 प्लस 4/1 4/4 पाण 6 लिखियो। ठीकु आहे। हाणे ॾिसो हिननि में छेद हिकु जहिड़ा आहिनि, हिननि में छेद हिकु जहिड़ा न आहे त पाण छा कंदासीं? सभिनी खां पहिरियों जेका छेद आहिनि उन्हनि जी LCM कढंदासीं। LCM पाण सिखी आया आहियूं। जेकॾहिं तव्हां असांजी उहा वीडियो न आहे ॾिठी त उहा पहिरियों वीडियो ॾिसी वठो। ऐं हिते बि असां हिकु ई मिसाल करायूं था। 5 ऐं 6 जी LCM। हाणे हिननि ते कहिड़ो कहिड़ो लॻो? ॿिनि जो 5 ते नथो लॻे त साॻे जा साॻा 5, 6 ते लॻे थो घणे भेरे? 3 भेरे ई लिखियासीं। हाणे 3 जो लॻंदो छो जो हिकु जहिड़ो नथो लॻे, 5 जा साॻा, 1 भेरे लॻो। हाणे 5 ते 1 भेरे ई साॻा। हाणे हिननि खे ज़रब करे वठूं। ॿिनि खे 3 सां ज़रब कयोसीं, 6 6 5 30। हिन जी LCM छा थी? 30। ही पाण 3 हिते लिखियासीं। ठीकु आहे। हाणे 5 जो खोड़ो 3 ते घणे भेरे लॻो? 5 जो खोड़ो 6 भेरे 3 ते लॻो। जेतिरे भेरे खोड़ो लॻंदो ओतिरे भेरे असां मथे सां ज़रब कंदासीं। 5 जो लॻो 3 भेरे, 5 जो लॻो 6 भेरे, 6 खे ज़रब कंदासीं पाण 3 सां। ही जेका मथियां 3 आहिनि
त घणा थिया 18। ही पाण 18 हिते लिखंदासीं। ठीकु आहे। हाणे 6 जो 3 ते घणे भेरे लॻे थो? 5 भेरे। 5 भेरे असां मथे जो पढ़ंदासीं या 5 भेरे मथे खे ज़रब कंदासीं। ठीकु आहे। घणा थिया 20। ही प्लस जी निशानी ही पाण हिते 20 लिखियासीं। हिननि खे हाणे जोड़ करे वठूं। घणा थिया? 38। 38 थिया ऐं 3 सां मण। हाणे ॾिसो ही जेको जवाबु आहे ही पंहिंजो गैर वाजिब अणपुर में आहे। को बि जवाबु पाण गैर वाजिब अणपुर में न लिखंदा आहियूं, हुनखे पाण मिक्स मतिलबु त मुरकब अणपुर, जंहिंखे पाण सिंधी में गॾियल अणपुर बि चवंदा आहियूं, हुन में तब्दील कबो आहे। कीअं तब्दील कबो आहे? ही तफ़सील सां पढ़ण लाइ या सिखण लाइ असांजी वीडियो ॾिसो जेको हिन जे बारे में आहे। त इम्प्रॉपर फ्रैक्शन टू मिक्स फ्रैक्शन कीअं कजे, उहो असांजी वीडियो आहे, उहो तव्हां ॾिसी सघो था। हिनखे अञा पाण हिकु भेरे हिते कयूं था। 3 खे 38 खे 3 सां डिवाइड कंदासीं त घणे भेरे खोड़ो लॻो? 3 जो 1 भेरे लॻो। बाक़ी घणा बचे? 8। जेका बाक़ी बचंदा आहिनि उहो पाण मथे रखंदा आहियूं। हीअ मथे रखियासीं ऐं 3 साॻा हेठि जा हेठि। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। ठीकु आहे। उमेदु आहे त तव्हांखे सम्झ आयो हुजे। न आयो हूंदो त हिकु भेरे वरी ॿीहर वीडियो ॾिसो, जीअं चङी तरह सम्झ अची वञे। जेकॾहिं को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।